ख़बरो ख़ैर इत मदन वाणियो भिटाई साहब खे चऊं त तव्हां हाणे जू मां निकिरी वञो 5 रुपया मुंडी सैयद जी लॻी वई आहे कलोड़े साहब जी बादशाही हुजे। हाणे त हिननि छा कयो आहे मदन वाणियो भिटाई साहब 30,000 वारो रस्तो वठियो भिट शाह ते वञनि पिया भिट ते। हाणे अॻिते आया आहिनि मुंहिंजा साईं हिननि खे उञ लॻी आहे ॾाढी अची ऐं खूह ते वेही रहिया आहिनि। उते जेके भरम वारियूं मायूं हूं उहे पाणी भरियो हलियो वियूं बाक़ी जेके लांगोटियूं हूं त किट किट लायो बीठियूं हूं। ही हज़ूर शर्म माण्हू ॿई वेही रहिया पर हिते मदन वाणे खे उञ घणी खणी वई। हिते नेठि मदन वाणियो फाटी पियो। मदन वाणियो छा थो चवे चए थो खूह ॾिसी ख़ुशरूह थियो मदन तूं पालो थी पी। भरम वारियूं भरे वयूं त गदलनि लाती गीह मदन जन खे लॼ न आहे लीह खिलनि बीठियूं खूह ते। भिटाई साहब हकल ॾिनसि चए मदन ॻाल्हि ॿुध पराए देश में एॾी बक न बक रावल वठंदई रोकड़ो हाकी माण्हू हक़। मदन उते हली मरक लेखो लाहे लाल थी पाणी पी भॼ तुंहिंजो वियो ई कोन भली खूह ते बीठियूं हुजनि। मुंहिंजा साईं पाणी पी पंध में भिटाई साहब मदन वाणियो शुरू थी विया। कई मंज़िल में विया त भिटाई साहब खे हिकिड़ो काठी थुॾो हिकिड़ो पेर में लॻो। भिटाई साहब चयो हे भेणा बुंडी बाह लॻई बुंडी खे बाह लॻी वई ऐं पंध में शुरू थी विया अॻिते हलंदा वञनि ॾिसनि था हिकिड़ी माई आहे मानियूं वेठी थी पचाए। भिटाई साहब चयो ॻाल्हि ॿुध मदन अॼु हिन पोड़ी वटि मानी खाईंदासीं बुख था मरूं। हाणे मुंहिंजा साईं हिते छा थियो हीअ हाणे हिते पुॻा आहिनि उन माई जे पाड़े में कुती हिकिड़ी भौंकंदी पई अचे। हिते भिटाई साहब खे उन माई चयो भिटाई साहब ॻाल्हि ॿुध कुती सां घटि वधि न ॻाल्हाइजांइ कुती धणकी आहे बुंडी निंधणकी ही जंहिंखे बाह ॾियो थो अची। भिटाई साहब ॾिठो हल भेणा माल किथे बाह ॾेई आहो हे ॻाल्हि कीअं आहे ठका वञी कयूं माई वटि थी मानी खाईंदासीं। चए भिटाई साहब मानियूं तुंहिंजे लाइ लख वेहो। हाणे साईं माई छा कयो आहे रंबो खणी लोढ़े जे पाड़ मूं खोटरे पई पर हुनखे मच्छी त मिली अलाए किथां मच्छी ठाहे तयारु करे माई भिटाई साहब खे चयो साईं ॻाल्हि ॿुधो मानी तव्हां गॾु खाओ त गॾु खणी अचां जे जुदा खाओ त जुदा जुदा करे मानी खणी अचां। हिते भिटाई साहब चयो चए अधी ॻाल्हि ॿुध हिकिड़े वटे में विझी मानियूं मथां रखी ही रूमाल अथई असांजो इन में ॿधी ॾिएजो असां मानी वञी अॻिते खाईंदासीं। मुंहिंजा साईं हिते मानी ॿधराए ही पंध में शुरू थी विया अॻिते विया पोइ बेलाक कयूं महल कयूं। हिते मदन खे चई मदन ॻाल्हि ॿुध हाणे इहा मानी छोड़े सुकल वण अथई हिन जे मथां हार रूमाल खणी हल त अॻिते हली रूमाल धोईंदासीं टिको लॻी वियो अथसि। हाणे त मानी भाॼी हारे छॾियूं सुकल वण ते। मुंहिंजा साईं ॿिए हिकिड़े ॻोठ में पुॻा आहिनि भिटाई साहब हिकिड़ी माई खे चयो ॾाढी हे साबुण अथई हीअ असांजो रूमाल धोई ॾे महिरबानी कर। हाणे साईं उन माई छा कयो आहे जो रूमाल खणी वञी धोई पर टिको जेको सणभ वारो हुअसि न पियो लहेसि उन सणभ वारे टिके खे उन चूसियो आहे चूसे टिको लाथो अथसि धोई ऐं वापसि माई मोटी आहे त 2 फुट ज़मीन खां मथे पई अचे। भिटाई साहब ॾे निहारे भिटाई साहब हिनखे चयो अधी ॾे ख़बर तोखे किथां लॻी। चए भिटाई साहब ॻाल्हि ॿुध मां त साॻी हां पर ॻाल्हि रही आहे त मूंखे जेकॾहिं लॻी आहे त टिको हिकिड़ो तुंहिंजे रूमाल खे लॻल हो सणभ जो मुंहुं हुनखे चूसियो आहे जो लॻी आहे त उतां लॻी आहे ॿियो ख़ैरु आहे।
मुंहिंजा साईं हिन खां उहो रूमाल वठी मदन खे चई वारो कर साॻे वण ते हल मता को ज़रो पुरज़ो हुजे हिते कमु ॿियो आहे। हाणे साईं हिननि छा कयो आहे मदन वाणियो भिटाई साहिबु ठका च कयूं साॻे वण ते। मदन जो साईं वण ही आहे अॼु ॾिस ॾींहं कोन गुज़रिया आहिनि वण ते हारियो अथऊं त वण अॼु साओ लॻो गुल झलियो बीठो आहे इहो ई वण आहे। चए मदन पोइ वारो कर साॻे माई वटि हलूं हली मानी खाऊं। हाणे त ठका साॻे माई वटि अचे कयूं अदी अस्सलाम वालेकुम। चए साईं वालेकुम अस्सलाम। चए अदी मानी खाईंदासीं। चए भिटाई साहिबु मानियूं तुंहिंजे लाइ गंज पर उहा मानी कान मिलंदी जेका वण ते हारे वेह बाक़ी मानियूं गंज। हाणे मुंहिंजा साईं हिननि खे मानी खाराए हिननि मूं हथु कढियईं मदन वाणियो ऐं भिटाई साहिबु ठका वञी कयूं भिट ते। हाणे भिट ते पॻा आहिनि उते मदन वाणियो छा थो चवे भिटाई साहिब खे। चए भिटाई साहिबु ॻाल्हि ॿुध भिट ॾींदई टिट। चए हाओ मदन मानियूं खाईंदासीं ड्रव कंदासीं टिट बि ड्रव जा ईंदा बुख ते टिट केर बि कोन ॾींदो। वरी थो चवेसि मदन वाणियो। चए भिटाई साहिबु चए छा आहे मदन। चए हिते कंग रड़ंदई कंग का शइ न आहे। चए हाओ मदन हिते पाणी थींदा तला थींदा कंग बि पाणी ते ईंदा ईअं कोन सुकी ते ईंदा। मुंहिंजा साईं अॼु भिट साईं ते वॾा मज़ा लॻा पिया आहिनि पाणी लॻा पिया आहिनि दुकान होटलूं लॻियूं पियूं आहिनि। मुंहिंजा जानी ॾाढो भिटाई साहिबु ख़ुशि लॻो वेठो आहे मनताऊं बासूं ढगा ढोर कायो वञो हुते कुहनि था पंहिंजूं मनताऊं पूरियूं कयो था अचनि खारकूं विरायूं छह ॿ खादियूं मूं ॿ खादियूं ॻाल्हि खणण वारे ॿ खादियूं ढोले मरी कर ॾिठो तूं ख़ुशि वेठा आई मुंहिंजा अब्बा। चए थो मारवी थी न मांदी तुंहिंजो अलाह बि आहे सवन वरियनि जा ॾुखड़ा हिकु लहज़े में लाहे उहो ई अलाह आहे जो माॻ पहुचाईंदी मारवी। चए थो थर उठो थाधल थियो उठा मींहं ॻड़ा पोयारी जो पटन ते चुंगारी न चढ़ा हाणे कादर भञ कड़ा जो मिटे मिले मारवी।